मौला तुझी है दुनिया दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे। अच्छा ॾिसी तो अॼुकल्ह जा नौजवान रमज़ान जो पाक महीनो लॻो पिया दुनिया कोई रोज़ा रखे निमाज़ूं पढ़े ऐं ही रुगो गाननि जे पोयां ॾिस कीअं गाना पिया ॿुधनि। अदा इन्हनि सां न ॻाल्हा इहा हर भर गीचे में पइजंदी ॾींगा माण्हू अथई महिरबानी करे इन्हनि जे मथे न लॻ। अच्छा मुंहिंजो फ़र्ज़ु आहे त मां हिनखे मना कयां त बाबा गाना बंदि कयो पोइ ठीकु अज़ान अची ठीकु आहे मां हुनखे मना करे अचां थो सर। बाबा ॻाल्हि त ॿुधो हे अज़ान पई थी हले तव्हां टेप खे त बंदि कयो न। हल वॾो आयो आहे असांखे टेप बंदि करणु हल। बाबा अज़ान जो एतिराम कयो मुस्लमान न आहियो छा? असां टेप बंदि कयूं लॻे थो त तव्हां मां इंसानियत ई ख़तमु थी वई आहे। तव्हां त मुस्लमान लॻो ई कोन था सफ़ा काफ़र थी विया आहियो। असां बंदि कयूं निकिरंदा हल। वॾो आयो आहे मुल्लो असांखे सम्झाइण टेप बंदि कर असांजी मर्ज़ी आहे हलायूं न हलायूं। खड़े अदा केतिरो झलियो मई ही नौजवान तबको आहे किथे सम्झो झलियो मई अदा मुस्लमानी किथे रही आहे ऐं तूं साॻो ॾिस बेइज़तो थी अची वेही रही। अदा हूँ सोचियो त अॼुकल्ह जा नौजवान छोकिरा आहिनि रमज़ान शरीफ़ जो पाक महीनो ऐं गाना पिया ॿुधनि चयमि त मन सुधरी पन पर मूंखे कहिड़ी ख़बर त अॼुकल्ह जा छोकिरा एॾा किरी चुका आहिनि वधीक अलाह खे पर अदा दूर ददियाली आहे कोन सम्झंदा अदा कोन सम्झंदा। अरे हिनखे छा थियो अलाए ख़राब थी वई ख़राब थी वियो अलाए हलो तूं असांजो टेप बंदि करणु आहे टेप असांजो ख़राब थी वियो। मौला तुझी है दुनिया दुख ॾाढा थी ॾे दुख ॾाढा थी ॾे।